الرحيم يريدون ليطفئوا نور الله بأفواههم والله متم نوره ولو كره الكافرون صدق الله مولانا العظيم وصدق رسوله النبي الكريم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والذاكرين والمطمئنين والمؤمنين والحمد لله رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وبارك وسلم. بندہ پروردگارم امت احمد نبی دوست دار چار یارم تاب اولاد علی مذہب حنفی دارم ملت حضرت خلیل خاک پائے غوث و اعظم زیر سایہ ہر ولی. حضرت بھٹائی صاحب رحمت اللہ تعالی علیہ جی ذات بابرکات ارشاد فرمائے تمو وٹ میرو میں دھرو ادیوں اجو ایندو سوڑھو اچی سہاگ جا ڈان وڈا ڈیندو بدیوں بخشیں دو کامل دھڑی کاک جو. نہایت واجب الاحترام صدر محفل پیر طریقت ہر دل عزیز عاشق رسول محبوبن کریمن جو پانجے من میں مچ عشق جو باریندڑ اللہ رب العالمین جے دین جو دل جے اندر درد رکھندڑ پیر آف درگاہ عالیہ حضرت مرشد کریم سخی سردار مشہور نوارے سائیں جا سجادہ نشین حضرت قبلہ سائیں شفیع محمد صاحب دامت برکاتہم العالیہ. آئی توا اسا جے اکھن جا ٹھار میلاد جے محفلن جا سنگار حضرت قبلہ سائیں استاد الحفاظ پروفیسر سائیں صاحب زادو شانوارو منظور احمد صاحب مدد ذلہ العالی آئی اسٹیج تے بیٹھل مجھے مہربان سخی نالے مٹھے سائیں جو صاحب زادو سائیں میر سائیں اللہ رب العالمین صحت عافیت بخشے سے وڈی جمار جیس اللہ رب العالمین پانجے بچڑن جے متھوں تا دیر سایو دائمیں قائم فرمائے سے. اللہ رب العالمین درگاہ شریف جو شان بلند فرمایو آئے
انیا مشہور نوارے سردار مرشد کریم جے فیض کے اللہ رب العالمین ہن میلاد جے صدقے جاری انصاری فرمائے ऐं जेके साईं जा फ़क़ीर मुरीद मोहब्बत रखण वारा अक़ीदतमंद जेके दूर दराज खां कशाला करे हितड़े पहुता आहिनि उन्हनि खे मां मुबारकबाद पेश थो करियां त तव्हां ॿिन्ही जहाननि जूं रब्बुल आलमीन जूं नेमतूं तव्हां खे हासिल थी वयूं। महबूबन करीमन जो मीलाद शरीफ जेको अॼु 100 साला जशन ईद मीलादुन नबी साहब खान मशहूरीअ में मल्हायो पियो वञे। ॿ टे हिकिड़ा अखर आहिनि इन्हनि खे ज़हन में ज़रूर रखिजो त सरदार मशहूरनि वारो साईं राज़ी थी पवंदव। असां पंहिंजे इश्तिहार ते लिखंदा आहियूं जशन ईद मीलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पोइ बाज़ हज़रात असांजे मथां कावड़ कंदा आहिनि जशन काॾहों आंदो अथव, ईद काॾहों आंदी अथव, मीलाद नबी काॾहों आंदो अथव। हाणे मां तव्हांखे हिकिड़ो हिकिड़ो रुगो जुमिलो ॿुधाईंदो थो वञा। इन्हीअ बद मज़हब जे मुंहं ते सरदार मशहूरनि वारे साईं जे फ़क़ीर जी जमात एॾी लॻंदी जो क़ब्र में बि यादि कंदो। साईं सखी नाले मिठे साईं जी पसंद आहे असांजे अखियुनि जो ठार आहे। हाणे हेॾे ॻाल्हि ॿुधो, असांजे जशन ते त कावड़िया पर पाण इन्हनि इंडिया में 100 साल जशन देवबंद मल्हायो हो जंहिंजी सदारत इंदिरा गांधीअ कई ही। मौलवी आलिम सभु हेठि वेठा हा, हुआ माई साहिबा साड़ी पायूं ऐं कुर्सीअ ते सदारत कयूं वेठी ही। मां तव्हां खां थो पुछां त एॾनि ज़ालिमनि जे ॿुॾण जो मक़ाम आहे या न? सद साल जशन देवबंद, इहो जशन तव्हांजे घर मां आंदोसीं त असांजो बि 100 साल जशन ईद मीलादुन नबी हाणे तुंहिंजे मथे ते आहे। सही आहे? शाबाश। जशन हाणे ईद मीलादुन नबी। पोइ वाइज़नि में असांजे मथां ॾाढियूं टोकूं कंदा आहिनि, मस्किरियूं कंदा आहिनि, असांजा वेचारा कढंदा आहिनि, चवंदा आहिनि त ईदूं त इस्लाम में आहिनि, हिननि वरी मुशरिकनि बिदअतनि या टी ईद काॾां वांदी आहे। टी ईद रुगो न, ज़मीन आसमान सॼी महबूब जे ईदुनि सां भरियल आहे। अॻ में ॿुधो मदीने वारे साईं जी हदीस मुबारक, पाण था फरमाइनि पिया त इन हाज़ा यौम ईदिन जअलहुल्लाहु लिल मुस्लिमीन। हसन हुसैन जो नानो थो फरमाए त हे बेशक हे ॾींहुं जुम्मो मुसलमाननि जे लाइ ईद जो ॾींहुं आहे ऐं अल्लाह तबारक व तआला जल शानहू
رب العالمین مسلمانن جے لائے جمعے جے ڈینہں کے عید جو ڈینہں بناयो आहे. ہانے ماں تمہاں پیاری جماعت کو تو پوچھا تا جڑے ہر جمعہ عید ہے مسلمانن جے لائے تا سال میں ہن 48 جمعہ گھنا 48 تا عیدوں مار پوئی یہ تھیوں جے حضور جے فرمان کے نہ منی دے تا اونٹھو تھی کٹ پیں. صحیح ہے نا وہ کون آئے واجو سمی آئیو ہوں دو ماشاءاللہ بھئی سوں ہے نا اساں جے اسٹیج تھی اللہ تعالیٰ جی غلامی سردار مشہور نوارے سائیں جے دربار میں منظور مقبول فرمائی دو. سبحان اللہ گھنیوں عیدہ 48 حل ہانے 48 عیدوں یہ تھیوں بب جیس عید الفطر عید الاضحیٰ پورو 50 تھیو ہانے گھنیوں عیدہ تھیوں 50 وری حسن حسین جے نانے فرمایو تا 9 تاریخ ذوالحج عرفات جے میدان میں جنہیں مسلمانن جو اجتماع گڈ تھیندو آہے تا ایہو بھی مسلمانن جے لائے عید جو ڈینہں آہے. لا الہ الا اللہ محمد رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم قرآن مجید جی ہکڑی آیت ہے الیوم اکملت لکم دینکم. جڑے یہ آیت مبارک نازل تھی وہ عرفات جو میدان ہو تا ہکڑے یہودیہ حضرت عبداللہ بن عباس رضی اللہ تعالی عنہما کے چاہیو تو قرآن مجید میں ہکڑی آیت ہے جے کدھیں یہ اسا یہودن جے متھو نازل تھے ہاں تا اسا انہی کے عید جو دہاڑو کرے ملائیوں ہاں. تا حضرت عبداللہ بن عباس رضی اللہ تعالی عنہما فرمائے ہوا کیڑی آیت ہے کہ الیوم اکملت لکم دینکم و اتممت علیکم نعمتی و رضیت لکم الاسلام دینا. تا حضرت ابن عباس رضی اللہ تعالی عنہما انہی کے جکو جواب دنو پانا فرمایا تا اساں جی انہی ڈیوں ہک عید نہ ہوئی بعیدوں ہوں ہک 9 ذوالحج ہو ऐं ॿियो जुमे जो ॾींहुं हो ॿई दूं ॿ. शाबाश. हाणे अरफात जे मैदान में इहो बि मुस्लमाननि जे लाइ ईद जो ॾिहाड़ो ये घड़ियूं ईदूं थियूं 51. हाणे वरी मौला अली मुश्किल कुशा जो कौल मुबारक ॿुधो जेको नबी साईं जे शहर इल्म जो दरवाज़ो आहे. ऐं असां कादरी सिलसिले वारनि जो मौला अली इमाम आहे. दावा त ॿिया बि कनि था दावा त सुन्नी बि कयूं था पर फ़ैसिलो खटंदा उहे जेके पंहिंजे दावा में दलील आणींदा जंहिंजो दलील ज़ोर हूंदो. जेकॾहिं मैदान हिते कंदो तॾहिं बि इंशाअल्लाह तबारक व तआला ते मशहूरनि वारे साईं सीनो भरे छॾियो आहे. त दावा तव्हां कयो था अलीअ जे आशिकीअ जी हुसैन जे हुबदारीअ जी दलील ॾियो. कहिड़े दलील सां तव्हां मौला अलीअ जा इमाम हुसैन अली मक़ाम जा पैरोकार आहियो पर अल्हम्दुलिल्लाह सुन्नत जमायत को जेड़ी मल दलील पुछंदो तो हिकु दलील न सब दलील ॾींदासीं. सरदार मशहूर वारो साईं करे जो तव्हां जो बात खुली ऐं सुभाणे अल्लाह चओ छा कयूं हे तॾो वा
اساں کے تمہاں جے قدمن جی خاک تھیڻ وا اللہ ڏسے थो کیڑی ڳالहि پہ کیا میں مولا علی سائیں جی تا پانا فرمایاؤں کل یوم لا یعص اللہ فیہ العبد فہو عید لہ مولا علی مشکل کشا اساں جا سائیں سردار مرشد کریم مشہور نوارا سائیں مولا علی جے لا جکو لفظ مبارک فرمائندا وہ خبر تھا بدھایا ما مرتضی علی شاہ مرتضی علی شاہ تمام بھی بدو ہوں دو سائیں بادشاہ جے زبان کھا مرتضی علی شاہ ہمیشہ یہ اسم مبارک مولا علی سائیں جو سائیں فرمائیدہ ہا ہانے مولا علی سائیں تو فرمائے تا ہر اوہو ڈیہو جہ میں بانہو اللہ جی نافرمانی نہ کرے اوہو ڈیہو انہی جے لائے عید جو ڈیہو آہے ہاتھ مدھے کھنی کرے سبحان اللہ نہ تھا جو اڑے بنی جہانن میں یہ تھک روزے بارو لاہی دوبا سبحان اللہ واہ واہ وری وری بدھو مولا علی سائیں فرماتا ہر اوہ نہیں ہو جہ میں بانہو اللہ جی نافرمانی نہ کرے تو اوہو ڈیہو ان جے لائے عید جو ڈیہو آہے گانیوں عیدوں تھیوں 52 پر ہانے انہی ساں گڈ مواہب الدلیہ جو مصنف محدثہ عظیم محدثہ ऐं सही बुखारी जो शारिह भी आ इरशाद सारी शरह सही बुखारी इहो भी इन्हीअ जान जो लिखियल आ अल्लामा अहमद बिन मुहम्मद कस्तलानी इन्हें मवाहिब लुदनिया जो शरह वा ज़रकानी वरी ज़रकानी जे मथो शरह लिखियल आ 8 जुल्दन में नसीम रियाज अल्लामा शहाबुद्दीन खफाजी पान दहशत गर्द न आहियूं किताब रखी छॾिया आहिनि वहा भी ईंदो बूथ ते रखंदासूं से ॾिस पोइ जे अञा भी न मञई त पोइ दांगीअ सां मुहकारो कंदासीं हिते जेको तव्हां आया हो त तव्हां खे ॻाल्हियूं अहिड़ियूं ॿुधायूं जो हितां तव्हां निकिरो त तव्हां जा कंध मुंहं मथे हुजनि दुश्मन जा मुंहं हेठि हुजनि अड़े हो कूड़ ते संदरो ॿधियूं त बि सीट बटाक मथे क्याड़ ऐं हक़ सच वारी जमायत आयो तव्हां जे त रगुन में सरदार मशहूरन वारे साईं जो फैज़ परटल आ हे जेके झूना झूना फ़कीर अथई न साईं बादशाहन जा खुदा जो कसम आ त चङनि भलनि मौलविन खे मुंझाए विझंदा आहिनि ॻाल्हाइण में हाणे मूंखे ॿुधायो त अलीअ साईं फरमायो त हर वो ॾींहुं जंहिंमें बान्हो अल्लाह जी नाफरमानी न करे
उहो ॾींहुं उन्हीअ जे लाइ ईद जो ॾींहुं आहे। हाणे दावा करण वारो ॿुधायो त सॼी ज़िंदगीअ में उम्र भर में कहिड़ो ॾींहुं हुआ जंहिंमें तव्हां अल्लाह जी फरमान बरदारी कई आहे? तव्हां नमाज़ूं छॾियूं, रोज़ा छॾिया, मुद्दे सां लॻऊं, धके ते पंहिंजे मसलक जो बुनियाद रखियो आहे जेको इमाम जाफर सादिक जो नाहे। मौला अलीअ जो कौल नहजुल बलागा में ॾिसजांइ वञी, पर तव्हां प्यारी जमायत ते वेठा आहियो। हाणे मुंहिंजो ईमान ऐं यकीन जेको चवे थो अलाह कंदो त सभिनी जो इहो ई ईमान हूंदो त अहिड़ा जवान जन जो हर हिकु ॾींहुं अल्लाह जे फरमान बरदारीअ में गुज़रियो, नाफरमानीअ खे ठुकराए छॾियऊं, शैतान खे लत सां मारे विधऊं, नफ्स अमारो कटिजी वियो। हुननि जी हर हिकु घड़ी, हर हिकु पल, हर हिकु साह, हर हिकु दम अल्लाह जे फरमान बरदारीअ में आ। उन्हनि में सरे फहरिस्त असांजो सरदार मशहूरन वारो साईं आ। हाणे ईदूं ॾण तुंहिंजी ज़िंदगी तबाह बर्बाद थी वञे, ख़त्म थी वञे, अहले सुन्नत जमायत जूं रब्बुल आलमीन जे तरफ़ खां ॾिनल ईदूं खुटाए कोई न सघे। ख्याल कयो, होश करे ॻाल्हायो। हेॾे मार्च जो धरणो हयूं, लखनि में ख़लकूं आयनि, टको बि हासिल न थियनि। हाणे पोयनि ओबासिन में हिन, पर जेकॾहिं इहो जुलूस मदीने वारे साईं जे ख़ुशीअ में कढनि हा त ख़ुदा ग़लतियूं माफ़ करे जन्नत ॾेई छॾे न। मीलादुन नबी कुरान मजीद का बे नंबर ते हिन बुखारी शरीफ, मुस्लिम शरीफ, अबू दाऊद शरीफ, निसाई शरीफ, इब्ने माजाह शरीफ, तिरमिज़ी शरीफ, हे बाहूं तो बदाम जेके तव्हां अंदर वेठा आहियो इहे त ॻाल्हायो। वाह वाह। कुरान पाक का बाद में सियासत जा 6 किताब आहिनि, पोइ इन्हनि हदीसुनि जे किताब में बुखारी हुजे, अबू दाऊद हुजे, मुस्लिम हुजे, निसाई हुजे, इब्ने माजा हुजे, तिरमिज़ी हुजे, पोइ इन्हनि हदीसुनि जे किताब में बाब ॿधल हूंदा आहिनि। बाबुल मेराज, बाबुल हिजरत, बाबुल करामात, अहिड़े तरीक़े सां बाब ॿधल हूंदा आहिनि त मां पंहिंजे महिरबान मुर्शिद करीम जे कदमनि में वेही करे कूड़ हणा त माते ख़ुदा जी लानत हुजे, मूंखे क़यामत में हुजूर जी शफ़ाअत रब नसीब न करे। हक़ सच जो पैगाम थो ॾियाव त इन्हनि 4 किताबनि में सीरतुन नबीअ जो बाब किथे बि कोन्हे। ॻाल्हायो। हे जलसा कंदा आहिनि सीरतुन नबी, जलसो सीरतुन नबी, ॾेखारियो किताबनि 4 में त सीरत जो बाब किथे आहे, पर मीलादुन नबीअ जो बाब असां तोखे ॾेखारींदासीं। जामिउ तिरमिज़ी शरीफ में अल्लामा तिरमिज़ी बाब मा जा
थी मीलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लिखियो आहे। जेकॾहिं इहो मीलाद नाजाइज़ न हुजे हा त एॾो मुहद्दिस अहिड़ी कॾहिं बि ॻाल्हि न लिखे हा, पर जे लिखी वियो त ईंदड़ जेके मुहद्दिसीन हुया उन्हीअ जो रद्द कनि हा। खुदा जो कसम आहे त कहीं बि मुहद्दिस इन्हीअ जे मथां जरह न कई आहे। साबित थियो त उन्हीअ वक़्त में भी मीलाद जो मौज़ू माण्हुनि में हुयो ऐं माण्हू मीलाद खे जाइज़ सम्झंदा हा। वो ते फ़कीर सच थो चवे। जशन कुरान, जशन बुखारी, पंहिंजनि अकाबरनि जूं कॉन्फ्रेंसूं पोइ उहे जाइज़ आहिनि। बाक़ी जे ईद मीलादुन नबी था मल्हायूं त उहो जशन तोखे नथो बणे, नथो बणे, नथो बणे त तूं वरी कहिड़ो मुहांडो आहे जो उते बणंदे। जे उते बणंदो त सुहिणी सूरत वारो सरदार मशहूरनि वारो साईं बणी वियो आहे, वणी वियो आहे, वणी वियो आहे। पंहिंजनि फ़कीरनि समेत समेत फ़ैसिलो खटी वियो आहे। शाबाश। जशन भी अचे वियो, ईद भी अचे वई, मीलादुन नबी जो बाप भी अचे वियो, अचे वियो। ॾेखार सियासत जे छहनी किताबनि में बाब सीरतुन नबी पहिरें पवंदो साईं माफ़ी भी वठंदो साईं मञींदो साईं भी, न त महिरबानी करे मुंहुं मथे करे कंधु मथे करे असांजे आॾो न घुमंदो कर। बेवकूफ़ ॼट जाहिल चई त इल्मु वॾो अथनि, पोइ जे वॾो इल्मु आहे त पोइ इहो त शैतान खे बि हो, सभिनी मलाइकनि जो उस्ताद हो, पोइ उहो लानती थी वियो, मरदूद ऐं मलऊन बणिजी जन्नत खां तड़िजी वियो। त तोखे बि त एॾो ई इनाम मिलंदो, ॿियो तोखे छा मिलंदो? हाणे अचो त मां तव्हांखे मदीने वारे साईं जो मीलाद ॿुधायां। अॻ में मदीने जे साईं पंहिंजो मीलाद पाण पढ़ियो हुआ, ॿुधंदव अलाए न ॿुधंदव। हीअ बि तिरमिज़ी शरीफ़ जी हदीस मुबारक हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा था फरमाइनि त जलस नासुन मिन असहाब रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यंतज़िरून लहू। लाउड वारे के जो तो थोड़ो आवाज जैसे मिलाद वारो मल्हाईंदी। हजरत अब्दुल्लाह बिन अब्बास तो फरमाए त असां असहाबन सगोरन जी जमात पान में कचहरी कयूं वेठा हुयासे, पर इंतजार हुयो मदीने वारे मीर जो। तव्हां ॾिठो हूंदो असांजा साईं बादशाह हवेली मुबारक ते हूंदा हा, फ़कीर मस्जिद जे आबड़सन में वेठा हूंदा हा, कचहरियूं वेठा कंदा हा, महबूबन करीमन जूं गुफ्तार ऐं रफ्तार बादशाहन जो ज़िक्र ख़ैर पिया कंदा हा, पर इंतजार हूंदो हुन त कॾहिं तो चोॾींहं जो चंड जलवे अफरोज़ थिए। आशिक़ तो चवे पियो त मोयो मखलूकात खे तुंहिंजे लबनि जी लालाण, काॾे चंड काॾे सजण तुंहिंजे चेहरे जी चांडाण। गुलाम नबी हर वस्फ़ जी वेही लिखे छावा खान, से छिनदा छाजे कान जन ॾिसण सां दिलि ॾेई छॾी। हाणे असां बि सगोरा वेठा हा,
ابن عباس رضی اللہ تعالی عنہما تو چوے تہانے کچہری اسا کیڑی کیوں ویٹھا ہویا سے اگن نبیان سگورن جو ذکر کرے رہا ہویا سے کو اصحابی پیو چوے دا آدم صفی اللہ ہے نوح نجی اللہ ہے کو پیو چوے دا ابراہیم خلیل اللہ ہے کو پیو چوے دا سائیں موسیٰ بھی کلیم اللہ ہے کو پیو چوے دا اسماعیل زبیح اللہ ہے بنا کسن جے زبیح اللہ جا لقب ملے سے کو پیو چوے دا عیسیٰ روح اللہ ہے اصحابی سگورا جو یہ پانے میں بیٹھا پہ ذکر خیر کرنے نبیان سگورن جو تو مدینے جا سائیں جو حویلی مبارک منکتا تو یہ لفظ کچہری جا پانچے جماعت جا اصحابن جا مریدن جا بدھندا آیا سائیں اچھے متھوں بیٹھا پانا فرمائیوں تو سوٹ کیڑی کچہری کرے رہا ہویا عرض کنیں تو قربان ونیا انتظار تو تمہاں جو ہو پر بیٹھا جو ہویا سے تا اگین نبیان سگورن جو پہ ذکر خیر کیو سے کو صحابی پہ چوے دا آدم صفی اللہ ہے نوح نجی اللہ ہے ابراہیم خلیل اللہ ہے موسیٰ کلیم اللہ ہے عیسیٰ روح اللہ ہے تو مدینے جے سائیں چاہیو تا ہنن کے خبر شاید نہ ہے تا ماں کے روایا پانا پاجنا صاحبن کے فرمائیوں تو مجھے چہرے جدیدار کرنا بارو آدم بھی صفی اللہ ہے صحیح نوح بھی نجی اللہ ہے ابراہیم خلیل اللہ ٹھیک موسیٰ کلیم اللہ بھی صحیح عیسیٰ روح اللہ بھی آئے پر اللہ انا حبیب اللہ ولا فخر وانا حامل لواء الحمد یوم القیامت ولا فخر وَأَنَا أَوَّلُ مَنْ يُحَرِّكَ حَلَقَ الْجَنَّةِ وَلَا فَخْرَ وَأَنَا أَكْرَمُ الْأَوَّلِينَ وَالْآخِرِينَ عَلَى اللَّهِ وَلَا فَخْرَ وَأَنَا قَائِدُ الْمُرْسَلِينَ وَلَا فَخْرَ وَأَنَا خَاتِمُ النَّبِيِّينَ وَلَا فَخْرَ وَأَنَا اول الناس شافع ومشفع ولا فخر بانا فرمائیوں تو خبردار بدو آدم صفی اللہ صحیح ابراہیم خلیل اللہ موسیٰ کلیم اللہ ٹھیک پر بدھی چڑھو ماں اللہ جو حبیب آیا ہنے ہے مدینے جو سائی پانچو میلاد پہ پڑے آئی اصحابن کے پانچو تعارف پہ کرائے بدو ماں اللہ جو حبیب آیا پر ایڈے مرتبے جے متوں فخر نہ تھو کیا کیا مجھے دہاڑے لواء الحمد جو جھنڈو ماں محمد صلی اللہ علیہ وسلم کھنندڑ آیا پر ایڈے مرتبے تے ماں فخر نہ تھو کیا پہرین آئی پوین میں اللہ وٹے عزت وارو ماں محمد عربی آیا پر ایڈے مرتبے تے ماں فخر نہ تھو کیا سبنی رسولن جو قائد آیا پیشوا اگوان آیا پر انہی مرتبے تے ماں فخر نہ تھو کیا ماں پہریوں مانن جی شفاعت کندڑ آیا ऐं शफ़ाअत क़बूल कयल आहियां पर एॾे मर्तबे ते मां फ़ख्र नथो कयां ऐं जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो त पहिरियों
جنت جو دروازو ماں کھڑکائیں تسے وَأَنَا أَوَّلُ مَنْ يُحَرِّكَ حَلَقَ الْجَنَّةِ وَلَا فَقَرَ پہریوں جنت جو دروازو ماں کھڑکائیں دس مجھے کہا جنت جو دروازو کھل دو پر ایڈے مرتبے تے ماں فخر نتو کیا انہیں چریے جے پھٹ رکھے چو تا ایہو میلاد آبیو چاہے کو میلاد کو کاری ہر نانگ آچھا جو تہاں کے ننگا تو آنے اگتے نبی سائیں فرمایو ان اول الناس خروجن اذا بعثوا وان قائدهم اذا وفدوا وان خطيبهم اذا انصتوا وان شفيعهم اذا احبسوا وَأَنَا مُبَشِّرُهُمْ إِذَا يَئِسُوا الْكَرَامَةُ وَالْمَفَاتِيحُ يَوْمَئِذٍ بِيَدِي وَلِوَاءُ الْحَمْدُ يَوْمَئِذٍ بِيَدِي آدم وَمَنْ سِوَاهُ تحت لوائي ليس أحد من الخلائق أن يقوم ذلك المقام الجنة حرام على الأنبياء حتى أدخلها وحرمت على الأمم حتى تدخلها سونے نبی کریم صلی اللہ علیہ وسلم فرمایو تمام سبنی کا پہریوں روزے شریف کا باہر تشریف فرماتی دسے جنہ مانہوں اتھاریا ویندا ایماں انہن سبنی جو قائد ہوں دسے جنہ ہوئے اللہ جے بارگاہ میں حاضر تھیندا ائی ماں انہن جو خطیب ہوں دس جڈیں اوے سب خاموش ہوندا ائی ماں انہن جو شفیع ہوں دس جڈیں اوے قیدی ہوندا ائی ماں انہن کے خوشخبری دینا وارو ہوں دسے جڈہیں اوہے نا امید ہوندا تا انہیا وقت میں ماں محمد انہن جی امید بن بسے کرامت ای عزت جو کنجوں انہنی مجھے ہتھ میں ہوں دیوں ای لواء الحمد جو جھنڈو مجھے ہتھ مبارک میں ہوں دو انہنی آدم علیہ السلام ای انکھا سبائے جیترا آہن اوہے سب مجھے جھنڈے ہٹا ہوندا ای ہی اوہا جگہ آئے جتے بے کے بیہن جی اجازت نہ ہوندی سوائے محمد جے ای بین نبیین تھے تیس تائیں جنت حراما جیس تائیں ماں محمد عربی جنت میں نہ بنیا ای بین امتن تھے تیس تائیں جنت حراما جیس تائیں ماں محمد جی امت جنت میں داخل نہ تھے یو میلادا ہانے بدو اصحابن جو میلاد کیا ملہائیاں سبحان اللہ جکر چاہو تو پگھڑو بھی سکی پوے ہانے نبی اسائیاں جا اصحابی رسو دکیاں دا میلاد ملہائن
थियो जो हेड़ो सोहणो असांखे मिली पियो बचाए विधई साधे न महबूब जो थोरो हिकु लाहे न सघूं न ॻाए सघूं वॾा कुर्ब कयई जो कंहिं निभागे जे मुंहुं न चाढ़ी असांखे न त ॿई जहान असांजा ख़राब थी वञनि हा ॻाल्हायो नथा सुहिणो मिलियो सरमायो वा दीन जे दग तो लायो वा वाह मुर्शिद मशहूर ने वारा तुझू मेहरबानियूं हथ मथे खणी करे सुभान अल्लाह चओ सुहिणो मिलियो सरमायो वा दीन जे दग तो लायो वा वाह मुर्शिद मशहूर ने वारा तुझू मेहरबानियूं वाह मुर्शिद मशहूर ने वारा तुझू मेहरबानियूं ओ प्यार तुझे जो वपूर पियो अला प्यार तुझे जो वपूर पियो पान पुछी दुख सूर पियो त अज त कंहिंखे न आयो वा ये तकरीर में साईं बादशाह जेके रबीउल अव्वल जे बारे शरीफ ते तकरीर फरमाईंदा हा हीअ नात उन्हनि जो निचोड़ आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह बचपन खां वठी करे कदमनि में रहियो आहे पाण किरियो फरमाईंदा हा त अलाए तव्हांखे मानीअ जो गफो को भत जो गिरह बि मिलियो अलाए न मिलियो अलाए रात तव्हांजी कीअं गुज़री सियारे जी मौसम जनवरी जा महीना उत्तर जूं हवाऊं प्यार तुझे जो वपूर पियो पान पुछी दुख सूर पियो अज त कंहिंखे न आयो वा दीन जे दग तो लायो वा वाह मुर्शिद मशहूर ने वारा तुझू मेहरबानियूं सुहिणो मिलियो सरमायो वा दीन जे दग तो लायो वा वाह मुर्शिद मशहूर ने वारा तुझू मेहरबानियूं ओ जज्बो मिलाद जो आम की हुई जज्बो मिलाद जो आम की हुई पान जिए इंतजाम की अज भी इए मल्हायो अज भी इए मल्हायो दीन जे दग तो लायो वाह मुर्शिद मशहूर ने वारा तुझू मेहरबानियूं आया से दामन गिर थई दरते विकाड़ा फकीर थई ओ आया से दामन गिर थई दरते विकाड़ा फकीर थई
کڑو کھڑکایو وا دین جے دگ تو لایو وا واہ مرشد مشور نوارا تجھو مہربانیوں سہنو ملیو سرمایو وا دین جے دگ تو لایو وا واہ مرشد مشور نوارا تجھو مہربانیوں اللہ آقا جے تشریف میں آو مشوری شریف میں آقا جے تشریف میں آو مشوری شریف میں دل پر دیدار کرایو وا دین جے دگی تو لایو وا واہ مرشد مشور نوارا تجھو مہربانیوں ہن مصرے جلا سبحان اللہ جو دو بدھایا ما سوکھڑی ہی کابو کبھی تو یہ دنو عشق نبی اللہ سوکھڑی ہی کابو کبھی تو یہ دنو عشق نبی ساہج رگ میں سمایو وا دین جے دگ تو لایو وا واہ مرشد مشور نوارا تجھو مہربانیوں لفظ دھرے کچھ دھیان میں مرشد مٹھا تجھے شان میں لفظ دھرے کچھ دھیان میں مرشد سہڑا تجھے شان میں عظمیہ شعر بنایو وا دین جے دگ تو لایو وا واہ مرشد مشور نوارا تجھو مہربانیوں ان ابن عباس رضی اللہ تعالی عنہما انہو کان یحدث ذات یوم فی بیتہ وقائع ولادتہ لقوم فیستبشرون ویحمدون اللہ تعالی ویصلون علیہ الصلاة والسلام فاذا جاء النبی صلی اللہ علیہ وسلم قال حلت لکم شفاعتی ماشاءاللہ عرفات جو میدانا یہ تھی اللہ وارن جے قدمن جو تاثیر ای رحمتوں ای برکتوں سیون میں چاہو کلندر آیو تو قرب کرے چھگیں سے سجی دنیا میں مشہور کرے چھگیں سے پھٹ کہیں کے یاد ہی بھٹائی آیو دنیا میں مشہور کرے چھگیں سے صاحب خانے جو گوٹھ نڈڑو ہو پر ہیڑو قربدار سونیا صورت وارو آیو تو سجی دنیا میں مشہور کرے چھگیں سے نعرہ تکبیر نعرہ رسالت نعرہ تحقیق نعرہ حیدری نعرہ پیر دم دستگیر بھیج مشہور نوارا سردار
کے آگاہ کیو تھو بنے تھا اساں جو لاسانی مقرر استاد العلماء مفتی اعظم سائیں غفران محمود سیالوی دامت برکاتہم العالیہ جن اسٹیج تے تشریف فرما تھی چکا آہن انشاءاللہ تبارک و تعالی بس ہی حدیث جو ترجمو کندس فقیر جائے چھڑی دو ऐं जेड़ी मल तव्हां वरी मिलाद जूं लातियूं हिन आलम सगोरे जूं ॿुधियूं तव्हां खां अकबर असगर सभु विसरी वेंदा। खुश आई अबू भी खुश थई सलाम चइजांस। हाणे ॿुधो حضرت ابن عباس رضی اللہ تعالی عنہما ہک ڈींहुं माण्हुनि जे साम्हूं पंहिंजे घर में मदीने वारे साईं जा विलादत बा सआदत जा वाक़िआत बयान फरमाए रहियो हो। أنه كان يحدث ذات يوم في بيته وقائع ولادته لقوم हिक ॾींहुं माण्हुनि जे साम्हूं पंहिंजे घर में पंहिंजनि नंढड़नि वॾड़नि खे विहारे करे मदीने वारे साईं जा मिलाद शरीफ जा वाक़िआत ॿुधाए रहियो हो। फयस्तबशिरून ऐं इज़हार मुसरत खुशी करे रहियो हो। नथा ॻाल्हाइनि खुशी करे रहियो हो जीअं आशिक़नि पंहिंजे नज़मनि में खुशियूं कयूं आहिनि किन झंडनि सां कयूं किन चिरागान सां कयूं किन महबूब जे मिलाद में 50-100-1000 देगियूं लाहे करे कयूं किन दुरूदन ऐं सलामनि सां महबूब जे मिलाद जूं खुशियूं कयूं। हे आशिक तो चवे पद नूह को भी मौज तूफान से किनारा मिल गया, हजरत मूसा को भी लुत्फ़े नजारा मिल गया। अलगरज हर एक बेचारे को चारा मिल गया, पर हम गरीबों को मोहम्मद का सहारा मिल गया। हजरत सखी सुल्तान साइंदो फरमाए बे बिस्मिल्लाह इस्म अल्लाह दा ए भी गहना भरा हूँ, नाल शफाअत सरवरे आलम छुट सी आलम सारा हूँ। हदों बेहद दुरूद नबी नू जिस दा एड पसारा हूँ। मैं कुर्बान तिन्हा तू हजरत बाहू जिन्हा मिलिया नबी सुहारा हूँ। खुशी करे पियो, खुशी करे पियो। वयहमदून अल्लाह तआला ऐं अल्लाह साईं जो शुक्र अदा करे रहियो हो। असां बे बड़न ते बड़ कयई, बे कुर्बातन सां कुर्ब कयई, जो पंहिंजो महबूब कंहिंखे न ॾिबो वा पर पंहिंजो महबूब असांखे ॾिनई, असां ॾे मोकिली। ऐं महबूब बि अहिड़ो जो जेॾी महिल पंहिंजे नूर मां पैदा करे आॾो विहारियईंसि त अॻ में आशिक़ हुई पाण अल्लाह थियुसि। यारे मेहरबान रब फरमायुस अंत अंत इश्की
وَأَنَّ عِشْقُكَ تو مجھو عشق آما تجھو عشق آیا کھینچا کچھ اس نرالی شان سے نقشہ محمد کا کہ نقاش ازل خود ہو گیا شیدا محمد کا اللہ رب العالمین جو شکر پیو کرے وَيُصَلُّونَ عَلَيْهِ الصَّلَاةُ وَالسَّلَامُ ऐं حضور علیہ الصلوۃ والسلام जे मथां दुरूद و सलाम मोकिले रहियो हो हे ज़ालिम आहिनि वॾा चवंदा आहिनि त काथे असहाबनि मीलाद कयो आहे हे मीलाद आहे न इहो बाक़ी जे देग भट ते एतराज़ थी त अहिड़ो वाइज ॿुधाईंदासीं जो बूथ खां वठी इन देग में तोखे विझंदासीं खा पोइ मशहूरनि वारे जो फैज़ असांजे सीननि में आहे ॼट जाहिल ख़बर हूंदे सूंदे हक़ीक़त ते पर्दो था ॾियो नबी साईं जे मथां दुरूद ओ सलाम मोकिले रहियो हो खुदा जी कुदरत ख़बर न पियसि त अचानक فَإِذَا جَاءَ النَّبِيُّ صلی اللہ علیہ وسلم میلاد وارو مالک مصطفیٰ کریم چے پانچے سوٹ جے گھر پہتا یہ بھٹا یہ قلم کیوں نیاز پمرا دوست ڈاڈو ماں کے میسیجوں کندو وا دعان میں یاد کندو وا وارو کر کھڑی اچے سمدہ آسان جو ہی نہ ہو جائے اجمہ جا بچہ بھی سوز کی بھرجی آیا خدا جو قسم ماں جو کار میں ماں نہ کھڑا ماں سوز کی کرے دنی سے نہ آیا 10-15 مانو نے چھوڑا بھی سب چڑی پیا ننڈڑا بڑڑا ایکڑو پٹو آگر سبحان اللہ ارے ہیڈے اساں کے بھی دکھا رہا ہے چھا تو بیرا ہے رڑیوں کیوں اساں کھا رہا ہے بین کی سائیں بھی ہو بٹھاؤں ستا سائیں نیاز پاور اللہ بیٹھو والا بیٹھو والا ہانے بدھ جائے ماں تجھے کرے تو پڑھا جیڑی ملے جو نبی پاک علیہ الصلوۃ والسلام جی ذات بابرکات پاجا نورانی قدم مبارک بھرے پاجے سوٹ جے گھر آیا بیٹا یہ قلم کھائیوں جبے تو بھلی آئے بھلا پری جانی جیے شال ہے ساہ سر صدقو قیام مڈیوں تو تامال بھلے کیا بھال تنہ دوست منہ در آئیو بے شہر میں تو بھٹائی فرمائے تو بھلی آئے بھلا پری جانی شال جیے اہڑا پیر انگن تے شل بہاڑی دیے اکھن آئیے بنی مرادوں ماریوں ہانے بن سٹن بارو شہر تمہاں جلائے تو پڑا چن سبحان اللہ نہ چاہیا لطیف سائیں تو فرما بدا بھلی آئے بھلا پری تجھا تھوڑا لکھ ہے غریبانا ککھ اچے تو اجاریا
कैलान बुधना नंढड़ो हथ आयो आहे जंहिंजी उमिरि अटकल 2.5 या 3 साल थींदी नालो वग़ैरह नथो ॿुधाए सघे शदीद रोई रहियो आहे सिल्वर कलर ते ट्राउज़र कपड़ा पातल अथसि जंहिं बि फ़क़ीर जो हुजे महिरबानी करे स्टेज तां वठी वञे नंढड़ो हथ आयो आहे 2 या 2.5 साल जंहिंजी उमिरि थींदी छोकिरी नंढड़ी छोकिरी हथ आई आहे 2-2.5 साल जंहिंजी उमिरि थींदी ट्राउज़र कपड़ा पातल अथसि शदीद रोई रही आहे जंहिं बि फ़क़ीर जी हुजे जल्द अज जल्द स्टेज तां वठी वञे ओ बबलू अरे हेॾे आ पुट्रा नहीं मन हलिया हलिया ये मेड़ खण खण माने केॾी जाए मथा तूं वरी हेॾे होॾे करे हाँ ऐलान कर हिकिड़ो नंढड़ो हथ आयो आहे जंहिंजी उमिरि अटकल 3 या 4 साल थींदी पंहिंजो नालो इलियास ॿुधाए रहियो आहे साध ज़ात जो साध ॿुधाए रहियो आहे तोतलो आहे नंढड़ो आहे ज़ात सही न ॿुधाईंदो हूंदो अच्छे रंग जा कपड़ा पातल अथसि जंहिं बि फ़क़ीर जो हुजे त महिरबानी करे ॿियो बि नंढड़ो हथ आयो आहे फराज़ पंहिंजो नालो ॿुधाए रहियो आहे कारे रंग जो स्वेटर पातल अथसि पीउ जो नालो चंडेसर फराज़ पुट चंडेसर ज़ात भौर ॿुधाए रहियो आहे फराज़ पुट चंडेसर ज़ात भौर मायूं भी नंगर खाई सुमन थियूं निंड वठी थी वञनि पोइ ॿार वेचारा निकिता हलिया था वञनि अला हाणे हेॾे सारे मां सच करे तो तव्हांखे ॿुधायां त जेतिरी ख़ल्क ॿाहिरि आहे न एतिरियूं मायूं अंदरि हवेलीअ पाक ते आहिनि हाणे चओ जो त इन्हनि खे निंड थी अचे पंहिंजनि बचनि जी सार संभाल नथा लहनि पीउ त खणी हूंदुसि गेदूड़े जी गिग पर तव्हां त बचनि जो ख्यालु कयो छा थो सम्झे जेॾी महिल हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा जे घर में मदीने जो शहनशाह सरकारे दो आलम नूरे मुजस्सम शहनशाह अरबो अजम वदोहा जे चेहरे वारो वलैल जे जुल्फन वारो यासीन जे सेहरे वारो ताहा जे ताज वारो जेॾी महिल तशरीफ़ फरमा थियो हूंदो खुशीअ जी का हद हूंदी पर भेटाईंदो फरमा पियो त मूं सारींदे सुपिरी अची जे कार त पहिरें धरिया पिंपणियूं हंध विछाया वार साजन सभु जमार तुझी गोली थी गुज़ारिया मूं सारींदे सुपिरी अची जे ओताक त अंगण आसर बंदीअ जे पेर घुमाई पाक मूं जे मुश्ताक ॾिसी लागे ॾुखड़ा मूं सारींदे सुपिरी अची जे तूं हाण त करिया रूह रिहाण लहज़े मंझ लतीफ़ चए पाण फरमायोसि त सौट हीअ छाजी महफ़िल सजाई थी छाजी मजलिस घुराई थी अर्ज़ु कई त आका हे मुंहिंजे घर जा भाती नंढड़ा वॾड़ा पोढ़ा जवान इन्हनि सभिनी खे विहारियो थम तव्हांजे विलादत बा सआदत जूं इन्हनि खे ॻाल्हियूं ॿुधाया पियो ज़रकानीअ वारे एतिरो बि लिखियो बा त इन्हीअ मीलाद जे पढ़ण में नबीअ साईं जे सौट इहा बि ॻाल्हि कई ही त महबूब जी अमर आमना थी फरमाए
تا جائے وقت میں مجھے بچڑے جی ولادت با سعادت تھی تا مجھے گھر میں ڈیو نہ لالٹین نہ شمادان نہ سوجو بلب نہ ٹیوب لائٹ نہ سولر سسٹم نہ تھا پر شابس تھا بے پاری اکاؤں وٹھی کرے رات جا ایک بجو پیو تھو تھے و تواتے میں یارن آہے اللہ خوش رکھند با جو نات خانن جو نات خانیوں علماء کرام جا خطابات توا زین سا بدھی رہا آئیو تا جیڑی مل جو مجھے محبوب پٹھ جی ولادت تھی تا مکے کھا 480 میلن جے پندھتے پانجے بچڑے جے نور جے روشنائی میں شام جوں ماریوں چٹیوں پئی دسا مان کو مٹ سندو میں اوندا ہی میں سوچ رو حشر ویل حساب میں چھڑے نویندو میں سارے صدقندوں میں کوئی ہارل کے چدھنی حقیقت حبیب جی نور علا نور کل انما انا بشر مثلکم اشارو مستور کہیں جلایو تور ریا حقیقت حبیب جے آگے اگہیں کیون سوروئی نور لا خوف علیہم ولا ہم یحزنون سجن کونے سور مولا کیو معمور انگو ازل میں ان جو محبوباً کریمن فرمایو تو منا تو مجھو میلاد پڑے پیو ہے تجھا گھر جا بھاتی سب بدھن پیا ہاں مجھا آقا مجھا مولا تو نبی سائیں جن فرمایو تو جے کرے مجھو میلاد ملہایو تھی سوٹر تو پو حلت لکم شفاعتی ہانے مجھے شفاعت تمہاں جے لائے واجب تھی وئی ہانے محبوب جا اصحابی اوائیں جنتی ہیں پر ایو میسیج صاحب خان مشوریہ دے پہ محبوبن کریمن جو اچھے سدھو تا جے کرے تمام جو محبوب جو میلاد ملہایو تمام محبوب جی شفاعت تمہاں جلائے حقا مرشدن کریمن جے نامتوں صدقے بنیاؤں جائیں اساں کے مدینے بارے جو رستو دیکھاریو این لا الہ الا اللہ محمد رسول اللہ نے عالم بیٹھا ہے اسٹیج تے ماں کے ہرو برو قسم و کلمہ نہ پڑھایو جواہر میں علامہ یوسف نبہانیہ لکھو بات اوجب علینا تعظیمہ و توقیرہ و نصرتہ و محبتہ والعدب معہ جوے تو تا اللہ تبارک و تعالی اسا مسلمانن تھے نبی سائیں جی تعظیم توقیر تکریم مدد نصرت عشق محبت ادب ائی احترام واجب کیو ہے اللہ تعالی مجھو چون تہاں جو بدھن قبول فرمائے ربانی کے ساو پٹرایو تھم نہ تے ہن جو رگوں بھی ماں واگرو سجی وئی ہوں ساجی اکھوں بٹھی اناؤنسمنٹ کرے ہانے ماں سمجھا تو وری تازو تھیو وا چاہ جو ہانے وری چوٹ کم کے ہانے صبح جا 5 کرے دکھار جائے ربانی اللہ کندو مشورن بارے سائیں جے شام میں سجی جماعت ہوندی وآخر دعوانا ان الحمدللہ رب العالمین وما علینا الا البلاغ